नाज़रीन मीरपुर ख़ास मां ख़बर है जेका अवां ताईं पहुंचायूं पिया। मीरपुर ख़ास पाकिस्तान ख़ास केली तंज़ीम पारां ईद मिलन पार्टी ऐं ऑफिस जो इफ्तिताह कयो वियो। मीरपुर ख़ास मां शहबाज़ अली लगारी जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर ख़ास में पाकिस्तान ख़ास केली तंज़ीम पारां हिक शानदार ईद मिलन पार्टी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें तंज़ीम जे मरकज़ी डिवीज़नल ऐं ज़िलई क़यादत वॾे अंग में शिरकत कई। उन सां गॾोगॾु मरकज़ी क़यादत पारां सिटी मीरपुर ख़ास जी नई ऑफिस जो बाज़ाब्ता इफ्तिताह पिणु कयो वियो। इन तक़रीब जो एहतमाम डिवीज़नल सदर अब्दुल रज़ाक ख़ासकेली, मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी बशीर अहमद ख़ासकेली ऐं ज़िलई इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुश्ताक ख़ासकेली पारां कयो वियो हो। प्रोग्राम में मरकज़ी सदर मंठार ख़ासकेली, मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुराद अली ख़ासकेली ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ अॻवाननि ख़ासि तौरु शिरकत कई। डिवीज़नल ज़िले ऐं तालुके सतह जे उहिदेदारनि तोड़े मेंबरनि जे वॾे अंग में मौजूदगी तक़रीब खे वधीक पुरवकार बणाए छॾियो।